बाबा तो जड़ी पांजी आखिरत ठाई है ना उहा मुके खबर है तो खां भली आखिरत थींदी मुजी तू जुने गाने सो बुधा नाला के पुट मुझे पुत दे टिंटिट सुचा अरे आ हां बीमार छो सही या तेरी खबर थई अठडा जे कोमा में होस कुछ तूर खाना का कुछ उन 6 लाख रुपया भरिया बात ते कोन आंदई बंगल खान है बंगले ते छडे को चढ़ते रहो हां तुझा दुश्मन तू जान पर मुंजा यो हाशिम खान छोटो खान तुझो रस काबू खान इन ते मिठाइयों विरायो आयो हलारा छड्यो त नबू कमदार मरी बाकी हा अल्लाह के वडी ताकत मौत बरका मौत उन्हनि ते बची सघाई तो मूं ते बची सघे पर मुख्य मालिक मौला ने जरो रखियो आहे त तूं पुट थी मुझे ना आहे ॾिसण बि ना आहे चने जरा वडन जी इज्जत करण सिख बाबा साईं मां तो के हाणे एड़ी तो खुशखबरी बुधाया तो पुत तो टिंडड़ियूं लही वेंदई असुल आराम अची वेंदई आराम बुधा साईं केड़ी खबर तो बुधाई कल शाम जो हाशिम मिलियो मूसा बाबा चने सर हाशिम नालो नवट ना हाशिम जो नालो मुझे पुत ते टिंडड़ी से चढ़ंदई बाबा ओ मुझा प्यारा बाबा पहिरियों गाल बुधो बुध दे तो पुत तो टिंडड़ियूं लहंदई न चंगो बुधा पर इन हाशिम सोठे जो नालो न वठजा जे न जो नालो भी नियो वरती न त ही ॾिसी दो एड़ा वाइंदो मां मथो कच्चो करे छॾींदो मां बाबा साईं कल शाम जो हाशिम मूसा मिलियो हुयो के वो रेशम जो 10 पतो दे वो जेके पैसा चवंदे नीदो साए वाह मुझा मोबी पुट तुझो अकुल के सलाम मुझो हां अरे उन्हनि छोकरनि के सॼे ज़िले जी पुलिस पई ॻोल्हे उन्हनि खे वथ नथी अचे ओॾा तुंहिंजो वॾेरो काबू खान पियो ॻोल्हे ओॾा बंगुल खान पियो ॻोल्हे ओॾा पीर मजन पियो ॻोल्हे इन्हनि खे हथी नथी अचनि तोखे हथ अची वई आहे हल बाबा साईं हिन चने सर के लभी वया अरे आस्ते ॻाल्हि आहे छोरा खुदा जो वास्तो थे आस्ते ॻाल्हि आहे त को ॿुधी न विझाई अथव वरी न पाऊं काठ में ऐं ॿुधो तोखे रेशम मिली किथे हुई रेस बंगुल खान जे पुराने बंगले में पक थई बाबा पक नाई बल्कि पूरो छक्को थम पक रात करे तो के बुधाई दस बाबा हां ॿुध चने सर जे वञी पक कर जे पक सां आहे त उन छोरीअ जी 10 करोड़नि जी ज़मीन आहे ऐं वॾो पैसो मिलंदो वॾो पैसो पोइ त अॼु राति जो सुधारो त हे मिल्कियत हथ कयूं थियूं वॾा माण्हू खटनि भाग ठीक है बाबा रात पक करे बुधाई दो साए ठीक है मां हाणे हला तो तुरखान बाबा जो ख्याल कजा ठीक है ॻाल्हि त वॾी करे वियो आहे वाह सुधा वे बाबा न साईं रेस कामू खान रेशम जी बनीअ ते कब्ज़ो जमाए वेठो आहे ऐं कल मूंखे सोडो बि मिलियो बाबा न साईं उहो बि वरी मूंखे दावा पियो ॾेई रेशम खे ज़ाहिर कयो वॾी जंग थींदी वॾो झगड़ो थींदो ऐं मां बि वॾा दावा ॾिनामांसि पोइ चयोमांसि त वज़ीर जो लोॾो कंध ते गोॾो दिल ते दुआ ही कोन थी है पर तू चवी तो ठीक है पर मुखे लगे तो सोडे गिरसी उता ही भजी वियो ने त बाबा साईं इन सोडे ते त मुंहिंजी अखी कान थी ॿुधे पर इहा मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई त सोडो रेशम जो छो पियो पुछे शायदि हू सम्झंदो हूंदो त रेशम असां वटि आहे इहो थी सके तो काबू खान वारा नाटक कंदा हुजन रेशम उन ना है अस्सलाम वालेकुम पीर मुजन जे बादशाही जो खैर वालेकुम सलाम अज की खतरो खणी बाहर पे हली मुजन साईं कम सा पियो वञा सोचम तो तव्हां सां मिलियो वञा मुजन साईं वियोसि बंगले में पर उते तव्हां कोन ख़बर पई त तव्हां ज़मीन ते आयो इन जे करे तव्हां सां मिलण हिते आयो आहियां ऐं हिकिड़ो कमु आहे अव्हां में मुजन साईं कहिड़ो कमु अथई मुजन साईं अव्हां जे लाइ उहो ख़सीस कमु आहे पर मुंहिंजे लाइ वॾो कमु आहे ॿुधाए बि खणी मुंहिंजे करण जहिड़ो हूंदो त कंदुसि मुजन साईं हाजी शरीफ़ मुंहिंजो दोस्त आहे ऐं उन ते बहादुर कूड़ा केस करे उनखे बदिराए छॾियो आहे मुजन साईं सूबेदार सिकंदर अव्हां जो यार आहे ऐं माशाल्लाह तव्हां राह रसाई वारा बि आहियो
ऐं पैसे वारा बि आहियो, बसि हिकिड़ो कुर्ब कयो, हाजी शरीफ़ खे छॾाए ॾियो। न बाबा, शकी का शूम भलो जो तुर्त दे जवाब। मुंहिंजो सिकंदर त ठा ई न आहे, ॿियो को कमु हुजे त ॿुधाए। मुंहिंजे न तो मां त इहा उमेद ई न हुई। ज़ुबान संभाले ॻाल्हाए, ज़ुबान न काकड़े में कढाए। हले था डर वञा थो मुंजन साईं, वञा थो, पर धक अहिड़ो हणंदो सिंगाए वॼाए तो तूं बि यादि रखंदे, छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही। गुलज़ार, इहो मुजन साईं जा कीअं थो ॻाल्हाई? कुझु होश सां ॻाल्हा। ॾिसी छा थो हल। गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही। बाबा वॾा ॾिसे थो न, अॼु 8 ॾींहुं थियो आहे, हाशिम अञा घर कोन मोटियो आहे। जेकॾहिं मां तव्हांखे थी चवां त तव्हां बि चओ था त इहा ॻाल्हि 10 दफ़ा कई अथई। भला बाबा, मां तव्हांखे न चवंदसि त कंहिंखे चवंदसि? तूं सची चवी राणी थी। हालतूं ई कुझु अहिड़ियूं थी वयूं आहिनि जो हाशिम ऐं काबू ख़ान जूं निंडूं ई हराम थी वई। शुक्र कर राणी थी जो सुहिणी धीअ मिली वई। हाणे दुआ कर त रेशम ऐं लौंगू मिली पवनि। बाबा वॾा, सोणी बि वीचारी ॾाढी परेशान अथई। इहो बहादुर आहे न, सोणी ऐं अदा फारूक खे ॾाढो परेशान कयो अथई। इन सिलसिले में सूमर काबू ख़ान सां ॻाल्हाइण वियो, पर रईस काबू ख़ान सूमर जी ॻाल्हि कोन ॿुधी। चयईं त फ़िलहाल मां वॾेरी रेशम जे मसइले में फाथल आहियां। इहो मसइलो हिकु पासे थिए त मां ॿियनि मसइलनि खे बि ॾिसंदुसि। हाणे बहादुर खे केरु सम्झाए? बहादुर जा हे अरकान ॾिसी ससी वीचारी वञे पई सूरनि में सड़ंदी। मूंखे त ख़ौफ़ थी पियो आहे त किथे कुझु ससी करे न विझे। हा बाबा वॾा, धीअरनि जो सूर मरण घड़ीअ ताईं जान कोन थो छॾे। बसि रब पाक बाज करे, बाक़ी अॼु जो इंसान सूरनि में फाथो पियो आहे। ठीक ठाक आहे, अहिड़नि कमनि में हाशिम ख़ुशि हूंदो आहे, परेशान नाहे थींदो। मां चवंदुसि हाशिम खे त घरां चकर हणी वञे। बाबा वॾा, तव्हांजे चवण सां आयो त छा थी पियो? हुनखे मुंहिंजो लाचार त नाहे न? मुंहिंजी न परवाह हुजे सा त पाण ई अचे घर। हिन महिल हाशिम खे छेड़े खां सवा ॿी का ॻाल्हि यादि कान थी। मुंहिंजे चवण सां बि शल अचे ई। बाबा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, हाणे इहो हाशिम अचे ई न अचे, मूं बि आसरो पले छॾियो आहे। मूं हाशिम जो घणो ई इंतज़ार कयो बाबा, हाणे मां हुनजो इंतज़ार रोज़ रोज़ कान कंदसि। चङो मां, तूं मानी ठाहे त मां हाशिम खे तोला मोकिलियांसि। जानी, छा सोचो थई? कुछ त सोचो हूंदे मुझे बारे में। मां इहो सोचियो आहे त तोसां शादी करण खां मां अॼु बि इनकार कयो आहे, पोइ बि इनकार हूंदो। मां तोसां कॾहिं बि शादी न कंदसि। जज्बात खां कम न वठ, थोरो पंहिंजे दिमाग़ मां कम वठ। इनकार न कर, इकरार कर। जे इकरार कंदीअ त जिंदगी सवरजी वेंदई। अॼु ताईं न बंगल खान खे का बि औरत नाहे वणी। तोसां लाइ कीअं मुंहिंजी दिलि अड़ी वई आहे, छो जो तुंहिंजी अखि ई ख़राब आहे, जेकी बंगल खान खे खपे। कॾहिं सुहिणियूं शयूं बि नुक़सान ॾींदियूं आहिनि, ऐं शादी त इंसाननि सां थींदी आहे, जानवरनि सां न। तूं त ॾिसण में इंसान आहीं, पर तुंहिंजे अंदर में शैतान आहे। मूंखे मौत क़बूल आहे, पर तोसां शादी हरगिज़ न कंदसि। हसीन शयूं भले नुक़सान ॾियनि, उहे बि न बंगुल खान खे क़बूल आहिनि, पर तूं हिकिड़ो चकर त रुगो बंगुल खान खे क़बूल कर। तूं सोची छो नथी? सोच थोरो, तूं बि अकेली, मां बि अकेलो, ऐं ॿियो त मूं वटि का मिल्कत घटि थोरी आहे, जाम आहे। पींघनि में लुड़ंदी आहे, पींघनि में। इन चरे लौंग में छा ॾिठो थी, छा ॾिठो जो उन हिलाप थी रोई? हाणे उनखे विसारे छॾ, उहो मरी खपी चुको आहे। हो मैडम नूरजहान जो कलाम ॿुधो अथई? अख लड़ी बदो बदी
मौका मिले कदी कदी, कल नहीं किसी ने देखी, मजा लिए अज रात दा। सुना साईं, हिन बंगुल खान जी तोसां अख लड़ी वई आ, इश्क लगी आ तोसां, फासी वियो आ तो में। जे तोखे मूं ते इतबार नथो अचे, सब कुछ मां तोखे लिखी थो ॾियां, तूं रुगो इकरार त कर, ऐं मां तोखे हक़ मार में पंहिंजी समूरी मिल्कत तोखे लिखी ॾींदुसि, ऐं तो वारी मिल्कत तो वटि हुजे, मूंखे उहा कान थी खपे, मूंखे रुगो तूं थो खपी, जानी तूं थो खपी। तुंहिंजी एतिरी हिम्मत जो हाशिम खान खे धमकी थो ॾी, सोणीअ जो मंगे थो थी पियो ई, न त हिते जो हिते निड़ीअ ते न हुजे न, खुरड़ी बनाणी। रस बंगुल खान, अवां जी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां मूं मिसकीन खे आज़ाद करायो, मुंहिंजी ज़मानत कराई। अवां सां सोणीअ जे शादीअ वारो ज़िद अवां लाइ नुक़सानकार हुयो, छो त सॼे ॻोठ में इहा पचार पई हले। सही तो चई, पर यार छा ॿी शादी करण गुनाह हुआ? न रे स त पोइ हरू भरू एॾो वावेला करण बि अजाई आहे। पर रही ॻाल्हि इन ॻाल्हि करे मुंहिंजे घर जो माहौल ख़राब थियो थो, त इन जी वजह बि उहे माण्हू आहिनि जेके मुंहिंजे घर जो माहौल बिगाड़नि। रे स घर जो माहौल त पंहिंजी जाइ ते, पर अवां लाइ बि वॾी परेशानी आहे। हर वक़्तु अवां जो ब्लड प्रेशर हाई थो रहे, जेको अवां जे सिहत लाइ सही न आहे। पर सिखो अलाए छो हाणे त हयाती तां अरवा ई खणी, दिल त चए थी त वञी बर मुंहुं कयां या ही मुल्क ई छॾे हलियो वञा, पर छा कयां, घर आहे पोयां, घर जो केरु कंदो? रे स मायूसी न कयो, मायूसी गुनाह आहे, ऐं इन गुनाह जी दलदल में पाण खे न फासायो। छा कयां, रूह रलजे ई नथो, सुकून फिटल आहे, हिन ज़हन में अलाए किथां किथां जो ॻाल्हियूं फाथल आहिनि। रे स ज़मीदारीअ तां बि हथ खणी विया हो, ऐं सभु कम कारियूं कमदार ऐं हारनि जे हवाले करे छॾिया अथव। बाबा जे मरण खां पोइ ये ज़मीनूं, ये फसल उन जे उपरा बाबा साईं खे ज़मीनदारी जी ॼाण हुई। रे स तव्हां ज़मीनदारी ते ध्यानु ॾियो त बहितर थींदव। अॻे अवां जे बनीअ जो को बि ॿारो ख़ाली कोन हूंदो, ऐं हाणे खोड़ बनी गेराबा थी वई आहे, सिर्फ़ तव्हांजे बेध्यानीअ जे करे। बराबर सही तो चए, जेकॾहिं बनी ॿारे जी कंदुसि न, जेके इहे अचाया मसला जी मुंहिंजी गिचीअ में पिया आहिनि न, इन्हनि खां जिंद आजी थी पवंदी। तो पोइ अॼु हणो नारो ऐं हली बनीअ तां चकर हणी अचूं। ठीकु आहे, पोइ हल भला मूड मटाए अचो। हाशिम खान, तूं बहादुर जी हद खां वधीक भर थो वठी, इहो सुठो नथो करे। सोली सीधीअ में समझी वञ त सुठो अथई, न त ॾाढो ॾुखियो थींदे। अरे हाणे बस कर, छा कंदे तूं? हाँ, पंहिंजे वित खां वधीक न ॻाल्हाए, ये चंबो ठोकींदोसि आहे न, 7 कलाबाजियूं खाई वञी किरंदे। तुंहिंजी एतिरी हिम्मत जो हाशिम खान खे धमकी थो ॾी, सोणीअ जो मंगे थो थी पियो ई, न त हिते जो हिते निड़ीअ ते न हुजे न, खुरड़ी बनाणी। मां तोखे धमकी कोन थो ॾियां, तोखे ईंदड़ खतरे खां आगाह थो कयां, छो त तूं ई सिर्फ़ बहादुर खे रोके सघींदो, पर जेकॾहिं तो बहादुर खे न रोकियो न, मुंहिंजो ऐं सोणी जो ख्वाब त बोर बोर थींदो ई थींदो, पर ससुई जो घर बि उजड़ी वेंदई। अदा हाशिम, मिली अल्लाह जो नालो अथई, असां ते रहम कर, बहादुर खे समझाए। ससुई हिते अची चई वई आहे त मां बहादुर खां सवाइ मरी वेंदमि। सुणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेसि ताईं
मां पंहिंजी अखियुनि सां पाण न ॾिसंदुसि तेसि ताईं मूंखे तव्हांजे ॻाल्हियुनि ते कॾहिं बि यकीन कोन ईंदो। हा, बाक़ी जंहिं ॾींहुं मूंखे यकीन अची वियो न उन ॾींहुं बहादुर ॼाणे मां ॼाणिया। पर हू फारूक सां इन करे घटि वधि थो ॻाल्हाए जो हिनखे ॻाल्हाइण जी तहमीज़ कोन्हे। तूं पाण ॾिसींदी न मूंसां कीअं थो ॻाल्हाए। असांजो दुश्मन आहे गुलज़ार ऐं हुनजा साथी। हिकिड़े खे त गोलियूं ठोके आयो हां, बाक़ी ॿियनि खे बि ॾिसी रहंदुसि। अॼु तूं नथो मञी त भले न मञ, सुभाणे तूं पछताईंदे। फारूक, मां चवां थो इहे फड़कियूं न हण। जेकॾहिं बहादुर में को फेर हूंदो न उनखे मां पाण मुंहुं ॾींदुसि। ऐं हा, पंहिंजी औकात में रह, नंढे वॾे जो ख्याल कंदो कर। जेकॾहिं मुंहिंजो मीटर फिरी वियो न ॻोठ में ॻोल्हियो कोन लभंदे। सुणी हिनखे सम्झाए छॾ त किथे ॼांस न सटको। ऐं हा, मूंखां परे रहंदो कर। जाहिल कंहिं जाइ जो सियाणनि सच चयो आहे त ॼट ऐं फट ॿधो चङो आहे। सिकंदर साहब, मूं हाजी शरीफ जी ज़मानत कराए छॾी आहे ऐं उहो वीचारो ग़रीब माण्हू आहे। तव्हांखे त ख़बर आहे मामे भाणजे जी पाण में लॻे कान पई। पाण में बड़ी नंद चकर ॾिना अथनि, का अहिड़ी वॾी ॻाल्हि न आहे। रईस बंगुल खान, केस में त कुझु बि कोन्हे। सुठो अथई त मामे भाणे में ठा कराए छॾ। सिकंदर साहब, असां त इहो ई था चाहियूं त अज़ीज़ पाण में खीर खंड हुजनि, पर दुनिया वारा नथा चाहिनि साईं। नसीर, तूं हाणे हले वञ। हाजी शरीफ़, हिन भेरे त मां तोखे रईस बंगुल खान जी ज़मानत ते छॾियां थो, पर आईंदा अहिड़ी ग़लती न कजांइ। साहब, मुंहिंजी तौबा ज़ारी, मां अॻिते कीड़े खे बि कोन रजाईंदुसि। रईस बंगुल खान, अव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां मूं मिसकीन खे आज़ाद करायो, मुंहिंजी ज़मानत कराई। हाजी शरीफ, तो अञा बंगुल खान खे सुञातल न आहे। बंगुल खान यारनि जो यार आहे ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। तोसां सिर लॻे हाजी शरीफ, तोखे ॾुखे वक़्त में कोन छॾींदासीं। सिकंदर साहब, हाणे असांखे इजाज़त ॾियो। तव्हांखे हाणे इजाज़त आहे, तव्हां वञी सघो था। बहादुर, सूर्य खां परते रहण तोखां बर्दाश्त नथो थिए, तॾहिं तूं पंहिंजो शराब जो शौक़ वधाए छॾियो आहे न? ईअं न? न ससुई, मां सोणीअ ख़ातिर शराब नथो पी, पर मां त भुलाइण चाहियां थो उहो माज़ी। कूड़ तो ॻाल्हाई तूं, कूड़। मूंखे दिलासो ॾियण जे लाइ तो चवे न? बाक़ी तुंहिंजे दिल जी तारुनि में उहा सूड़ी समायल आहे। मां न। अञा बि तूं मुंहिंजे मथां विरसाव नथी कर। इतबार कर न कर, पर ख़ुदा खे मञ, मुंहिंजो सुकून बर्बाद न कर। ससुई न कर मुंहिंजो सुकून बर्बाद। छो मुंहिंजी वफ़ा खे बेवफ़ाई जो नालो ॾेई रही आहे? कहिड़ी वफ़ा बहादुर? छाजी वफ़ा? वफ़ा जो पुतलो त मां बणिजी वई आहियां। तुंहिंजे लाइ हिननि अखियुनि में ओझागा विझी तोखे
पूरो करायूं तम बहादुर तू तो मुझे सब सपना बोर बोर करे रहो आई बहादुर खान माझी सच्चाईची साखती ॼण चयो मां मुझी वफा जी शायरी मुझी रंग जो है पुड़ो पुड़ो ॾींदो बस बस कर सुई, बस कर मुझे साम्हूं ये वफा जा नाटक न कर सुई। तू पंहिंजो पाण खे ज़ख्मी करे मूंखे छा थी महसूस कर असां मिटन में ढेर न विझ बहादुर न विझ न त तू ही न ससीअ खे मुंहुं कढंदे ॿुधाए थी छॾे बहादुर ॿुधाए थी छॾे मां